बॉलीवुड सा गड सिंधी समाज के वडो झटको। चलिए अब बारी है मेरे परफॉर्मेंस की। मैं तो सिर्फ अंतरा परफॉर्म करूंगी, लेकिन मेरे स्टूडेंट्स मुखड़ा और अंतरा दोनों परफॉर्म करेंगे। अगर आप कुछ भूल गए हैं तो मेरे साथ याद कर लीजिएगा। सरोज रोशन खान यानी निर्मला किशनचंद नागपाल सिंधी पंजाबी जो 71 सालन जी उम्र में थियो निधन। सरोज खान यातल सुञातल बॉलीवुड जी डांस मास्टर यानी डांस कोरियोग्राफर तो और नारो कमायो। पहली फिल्म हीरो ऐं आखिरी फिल्म कलंक ताईं हिनन जो सफर रहो। जंहिंमें माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय ऐं श्रीदेवी जहिड़ियूं अभिनेत्रियूं शामिल थियनि थियूं। हुन 2 दफ़ा नेशनल अवार्ड हासिल कया ऐं ॿिया केतिरा ई सन्मान हासिल कया। हुन जा मशहूर डांस गीत 1 2 3, तमा तमा, हवा हवाई, जरा सा झूम लूं में वगैरह रहा। माधुरी दीक्षित संदसि निधन ते अफ़सोस जताईंदे चयो, अॼु मां पंहिंजो गुरु दोस्त विञाए छॾियो। मां टुटी पई आहियां। सिंधी समाचार। भारत वठंदो रशिया खां 33 युद्ध विमान। संरक्षण मंत्री राजनाथ जी लद्दाख में मुलाकात मौकूफ। कांग्रेस चयो पीएम केयर फंड में चीन जी कंपनियुनि ॾिनो हो 100 करोड़। बिहार में किरी वरी बिजली, 26 जा मौत। भुज मुंबई फ्लाइट में वरी प्रवासी घटिया। श्रीनिवासन चयो शशांक मनोहर भारतीय क्रिकेट टीम के पहुंचायो नुकसान। हांगकांग जे 30 लखन माण्हुनि खे नागरिकता जी ऑफर सां चीन भड़कियो। जयंती रविअ चयो सूरत में जिते केस वधीक ईंदा उन इलाके जे पान जूं दुकानूं कयूं वेंदियूं बंदि। मेडिकल जा हली रहिया आहिनि इम्तिहान 10 ॾींहंनि लाइ मौकूफ़। गांधीधाम चैम्बर ऑफ कॉमर्स जी अध सालियानी सभा 4 जुलाई 2020 ते 4 बजे रखी वेंदी। सावण महीने में राम मंदिर जी भूमि पूजा लाइ पीएम मोदी खे ॾिनो वेंदो आमंत्रण। कच्छ जे स्टैम्प डेप्यूटी कलेक्टर जी मोरबीअ में बदली। भारत
भारत में कोरोना जा कुल मरीज़ 6,27,062 थिया। 18,232 कुल मौत। 3,79,997 थिया रिकवर। वेब सीरीज XXX में ॾेखारी वही जबरदस्त अश्लीलता। एकता कपूर ते इंदौर में FIR। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। घर में रहो, सुरक्षित रहो, मदमस्त रहो, मुश्किंदा रहो, ॾिसंदा रहो सिंधी समाचार।